घोटकी में ज़िले इंतजामिया जी लापरवाही करे कोरोना वायरस मकामी सतह ते फैलजण लॻो आहे। जॾहिं त सियासी समाजी अॻवाननि डीसीए खे ज़िम्मेवार करार ॾींदे ज़िले में टेस्टूं कराइण जो मुतालबो कयो आहे। घोटकी ज़िले इंतजामिया जी लापरवाही करे घोटकीअ जो रहवासी कोरोना जो मरीज़ कराची जी अस्पताल में फोत थी वियो, जेको 15 ॾींहंनि ताईं हज़ारनि माण्हुनि सां मुलाक़ातूं करे लाइ विचण में रहियो, जन खे पिणु इंतजामिया पारां हथ न कयो वियो आहे। जेकरे मकामी सतह ते हज़ारे माण्हुनि तोड़े उन्हनि जे खानदाननि में कोरोना फैलजण जो ख़दशो आहे। उन सिलसिले में एसटीपी अॻवान अली नवाज़ जलबानी, समाजी अॻवान मुजीब मरणास, अतीक आराई ऐं ॿियनि अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे डीसी घोटकी ख़ालिद सलीम खे कोरोना वायरस फैलाइण जो ज़िम्मेवार करार ॾिनो आहे। अदा ही मकामी सतह ते जेको ही कोरोना फैलजे तो पियो, तव्हांखे ख़बर हूंदी इंतज़ामिया जेकॾहिं टेस्टनि जे हवाले सां पे घणे भाङे टेस्टां करे थी शायदि न फैलिजी सघे हा। ही तव्हां ॾिसो शहर जे अंदरि ही जेको लॉकडाउन चयो वियो आहे, मां सम्झां थो लॉकडाउन आहे ई कोन, लॉकडाउन जे नज़र ई कोन थो पियो। ॾिसो उहो ज़िले घोटकी जो हिकिड़ो इंतज़ामिया जो ऑफिसर आहे, उन खे घुरिजे थी ज़िले घोटकी जे अंदरि जेका कोरोना फैलिजे थी पई उन ते ख़ासि तवजो ॾे। यकीनन इहा तमामु वॾी हिकिड़ी आलमी वबा आहे जेका वॾी तेज़ी सां फैले थी, पर असां ॿिए कंहिंखे ज़िम्मेवार ठहिराइण खां पहिरियां मां इहो चवंदुसि जो ज़िम्मेदार डीसी घोटकी आहे। छो जो डीसी घोटकी पंहिंजे अमले मां उहो कमु नथो वठे जेको उनखे वठणु घुरिजे। जिते मरीज़ उन्हनि जो हिकिड़ो डिटेक्ट थिए थो उते स्कैनिंग लाज़मी आहे। उन जे घर भातियुनि जी या उनजे इर्द गिर्द में कंहिं बि असां न ॿुधो आहे त किथे को टेस्ट वग़ैरह थी हुजे। असां बसि इहो ई मुतालबो आवाम सां इहो कंदासीं त हू पंहिंजे घरनि में रहनि। मैं एक बात यही कहना चाहूँगा कि जो मतलब ज़िले का अपना जो इंतज़ामिया है, ज़िला घोटकी का जो डीसी साहब हैं, वो कम से कम मकामी सतह पे जो वायरस की तशख़ीस हो रही है, जो अपना खबरें आ रही हैं, उस हवाले से वो अपनी कार्रवाई को आगाज़ करें, ताकि जो मरीज़ निकल रहा है, जो तशख़ीस हो रही है, उसके ऊपर को वो अपना को कार्रवाई करें, ताकि नेक्स्ट आगे को मामला ये बढ़ता ना चला जाए। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।